हाँ जी बिल्कुल, असीं इन वक्त घोटकी रौंती के कच्चे वारे इलाइक़े में मौजूद आहियूं जिथे दहशत की अलामत बणियल धाड़ेल आहिनि। पुलिस पारां गुज़िरियल कुछ ॾींहं खां वठी ग्रैंड ऑपरेशन जो चयो वियो हो, पर गुज़िरियल ॾींहं खां SSP ऑफिस मां हिकिड़ी प्रेस रिलीज़ जारी कई वई आहे त धाड़ेलनि सां मुआहिदो तय थी वियो आहे, याने धाड़ेल कानून आॾो पाण पेश पवण लाइ तयारु आहिनि। गुज़िरियल केतिरे टाइम खां सोशल मीडिया जी ज़ीनत बणियल हुयो त रौंती जे कच्चे वारे इलाइक़े में धाड़ेलनि ख़िलाफ़ हिकिड़ो वॾो ऑपरेशन थियणु वञे पियो, पर उहो ऑपरेशन अचानक मुआहिदे में चेंज थी वियो आहे। हाणे ॾिसूं त कहिड़ा धाड़ेल था पेश पवनि। गुज़िरियल ॾींहं खां वठी रौंती जे कच्चे वारे इलाइक़े में हिकिड़े धाड़ेल पारां बि वीडियो वायरल कई वई, राणो शर पारां इहा वीडियो वायरल कई वई त असीं पुलिस आॾो पेश पवण लाइ तयारु आहियूं, याने पुलिस सां असांजूं ॻाल्हियूं तय थी वियूं आहिनि। SSP घोटकी पारां धाड़ेलनि खे 48 कलाकनि जी वार्निंग पिणु ॾिनी वई हुई त जाने जेतिरा बि मुगवी रौंती जे कच्चे वारे इलाइक़े में धाड़ेलनि वटि क़ाइद आहिनि उन्हनि खे बाज़ियाब कयो वञे, पर हिन वक़्त ताईं को बि मुगवी बाज़ियाब न थी सघियो आहे। रौंती जे कच्चे वारे इलाइक़े में सालनि खां दहशत जी अलामत बणियल धाड़ेल पुलिस जी शहादत में मुलविस, याने सिंध सरकार पारां किरोड़ रुपया उन्हनि जे सिरनि जी क़ीमत लॻाई वई आहे। सिंध सरकार पारां 3 लाख रुपया इनाम, याने मुख़्तलिफ़ ॾोहारियुनि मथां 50 लाख खां किरोड़ ताईं इनाम मुक़ररु आहिनि। धाड़ेल कीअं पेश थींदा? हिकु तरफ़ क़बीलाई तकरार रौंती जे कच्चे वारे इलाइक़े में अरूज ते आहे। क़बाइली तकरारनि में शर सीलरा दौंदू तकरार पिणु आहे, याने गुज़िरियल ॾींहुं शहरियार शर ऐं सरदार अलीगौर ख़ान महर अहमद सीलरो खे चयो वियो आहे त पंहिंजे माण्हुनि जी ज़िमेवारी ॾियो ऐं धाड़ेलनि खे चओ त कानून आॾो पाण पेश पवनि। क़बाइली तकरारनि जी ज़िमेवारी सरदार शहरियार ख़ान खईं आहे, याने अलीगौर ख़ान बि क़बाइली तकरारनि जे माण्हुनि जी ज़िमेवारी खईं आहे। बाक़ी जेके क्रिमिनल माण्हू आहिनि, अलीगौर ख़ान महर इहो बयानु ॾिनो आहे त क्रिमिनल जी का बि ज़ात न आहे, उन्हनि खे कानून पाण फेस करे, बाक़ी जेके क़बीलाई तकरार आहिनि शर सीलरा दौंदू उन्हनि में वेही करे ॻाल्हियुनि ज़रिए उन्हनि जा फ़ैसिला कया वेंदा, याने सुलह करायो वेंदो। पर हाणे ॾिसूं त रौंती जे कच्चे वारे इलाइक़े मां धाड़ेल कहिड़ा था पेश पवनि। हाणे असीं अॻी राय धाड़ेलनि जी ॾिसंदासीं। जी